खबर शामिल करते हैं। हमारे मलीर के जर्नल रिपोर्टर डॉक्टर अली असगर के मुताबिक अवामी प्रेस क्लब में एक बावकार तकरीब का इनेकाद किया गया, जिसमें नौजवान सिंधी शायर मुजीब को उनकी अदबी खिदमात पर खिराज तहसीन पेश किया गया। तकरीब में इलाके के मुअज़्ज़िज़ शख्सियात, सहाफ़ियों, अदीबों और नौजवानों की बड़ी तादाद ने शिरकत की। तकरीब से खिताब करते हुए मुख्तलिफ मुकर्ररीन ने कहा कि मुजीब जैसे नौजवान शोरा सिंधी अदब का रोशन मुस्तकबिल हैं। उनकी शायरी में नौजवान नस्ल की सोच, जिद्दोजहद और ख्वाबों की अक्कासी मिलती है। मुजीब की ताज़ा किताब और अदबी खिदमात पर भी रोशनी डाली गई। मुजीब ने अपने खिताब में कहा कि वो सिंधी ज़बान और अदब की खिदमत को अपना फ़र्ज समझते हैं और अपनी शायरी के ज़रिए मुआशरे में मुस्बत पैगाम फैलाना चाहते हैं। उन्होंने सिंधी अदबी संगत मलीर का शुक्रिया अदा किया कि उन्हें इस एजाज़ से नवाजा गया। तकरीब का एहतमाम मुजीब की मुंतखब नज़मों की पेशकश और हाज़रीन के पुरजोश तासुरात के साथ हुआ। सिंधी अदबी संगत मलीर के सेक्रेटरी असगर मेहरानवी मेहमानों का शुक्रिया अदा किया और अपनी शायरी मुजीब सिंधी के नाम की। आइए मुकर्ररीन से सुनते हैं वो क्या कहते हैं। सौगात फन फिक्र जी, हर बात फन फिक्र जी, आंधी मिठा किथां तो जज्बात फन फिक्र जी। मूं सोच लोच सां तहरीर आ लिखी हीअ, मूं सोच लोच सां तहरीर आ लिखी हीअ, मन मस्त थियो लथी पो बरसात फन फिक्र जी। कालोक गीत जहिड़ी तख़लीक़ थी लॻी तूं, कालोक गीत जहिड़ी तख़लीक़ थी लॻी तूं, मां माठ थी चवां कीअं आ मात फन फिक्र जी। माहिर त दिल रुबा तूं छिकताण हाण कहिड़ी, माहिर त दिल रुबा तूं छिकताण हाण कहिड़ी, बसि यार ही मञूं था आ ॾात फन फिक्र जी। हिकु वार तूं हली आ मंठार तूं हली आ, हा बहस में गुज़ारियूं हिकु रात फन फिक्र जी। कुछ सोच थी सियाणो छो साह ही थधा थई, गरमाए दिल त लाहियूं सकरात फन फिक्र जी। सौगात फन फिक्र जी, हर बात फन फिक्र जी, आंधी मिठा किथां तो जज्बात फन फिक्र जी। वाई आहे पहुतुसि जीअं मां समुंड किनारे, पहुतुसि जीअं मां समुंड किनारे, दिलड़ी थी पई लहरूं लहरूं। नारीअ खेचल छोलियनि विच में छिरकियल छिरकियल हथ इशारे, दिलड़ी थी पई लहरूं लहरूं। मुख जा तासुर टहकन जहिड़ा, मुर्की बहकी साथ पुकारे, दिलड़ी थी पई लहरूं लहरूं। मेहंदीअ रतड़ा हथड़ा लोॾे, ॿीहर मिलबो लफ़्ज़ उचारे, दिलड़ी थी पई लहरूं लहरूं। मुंहिंजो साईं साजन आहीं, जानी मुजीब नाव उचारे, दिलड़ी थी पई लहरूं लहरूं। उर्दू गज़ल। आउं चवंदो आहियां सभिनी दोस्तनि खे त मूंखे कतार में लेन में पुठियां बीहारियो, तव्हां सभु अॻिते हलो। आउं सिर्फ़ु हिन शाख जी कामयाबी ॾिसणु चाहियां थो, पंहिंजी कामयाबी ॾिसणु नथो चाहियां। मूंखे अलाह साईं सिंध सॼी में वॾी इज़त ॾिनी आहे ऐं जिते आउं वञां थो हज़ारे माण्हुनि जा मेड़ मुंहिंजे पुठियां हूंदा आहिनि। को दोस्त जेकॾहिं मूंसां हलिया आहिनि त उन्हनि खे ख़बर आहे, जेका मुंहिंजा ई साथी साईं सिकंदर वेठो आहे, साईं कंबर वेठो आहे, या जेका मूंसां साथी हलिया आहिनि ठटे ज़िले में कई प्रोग्रामनि ते हलिया आहिनि, त सभनि माण्हुनि जे मजमे में सरे फ़हिरिस्त जेको आहे सो गफ़ूर शाह हूंदो आहे ऐं ॿिया पुठियां हूंदा आहिनि। पर हिते आउं पाण खे पुठियां रखी हिन शाख जे इज़त खे बरक़रार रखण जे लाइ ऐं संगत खे अॻियां मौक़ो ॾींदो आहियां जीअं असांजी शाख जी का शिकायत गिला न थिए। इहो बिल्कुलु मूंखां बर्दाश्त कोन थींदो आहे त मुंहिंजे शाख जे कंहिं मेंबर ते अगरि को बि आङिर सञे त उहा गफ़ूर शाह बर्दाश्त न कंदो, भले को ॿियो करे त भले करे। ऐं उनजा वाज़े मिसाल पिया आहिनि त हिकिड़ो दोस्त जेको 33 सालनि जो मुंहिंजो दोस्त हो, 33 साल, ऐं उन जॾहिं प्रोग्राम कयो त उते असांजे शाख खे दावत ॾिनी वई ऐं असांजी शाख कंबर जी सेक्रेटरीशिप जे दौर में हाज़िर थी ऐं हुन सॼो कमु कयो असांजे शाख।
हुन जवान जे पुटु असांजे शाख जो ख़बरनामे में बि नालो कोन ॾिनो। स्टेज ते चलो असांजे सेक्रेटरी खे न विहारई, पर जेका ख़बर ॾिनई ऐं हुनजो ज़िक्र जो फेसबुक जे ख़बर में बि न कयो ऐं मुंहिंजी संगत ख़ामोश रही। पर 33 सालनि जे संगत जी परवाह न कंदे, छो त शाख जी इज़त जो सुवाल हो, सभ खां पहिरीं सॼी मुंहिंजी संगत गवाहे त गफूर शाह मैदान ते लथो त ही तो छा कयो आहे। जेकॾहिं ईअं तूं कंदे मुंहिंजे कंहिं दोस्त सां त पोइ असांजी दोस्ती कोन हलंदी, पर अञा थी सघे थो इहा दोस्ती जेका असां दुश्मनी में तब्दील थी वञे। अलाह साईं दुश्मनी खां बचाए। बहरहाल असां हक़ीक़त इहा आहे त असांखे कुझु मुजीब ते लिखिणो हुओ, पर अहिड़े हिन सिचुएशन मां असां 10-12 ॾींहंनि मां गुज़रिया आहियूं, ॼण त आऊं त माना जेको थो मरां पियो जियां पियो, मरां पियो जियां पियो, ऐं कहिड़ी मुंहिंजी हालति जेका सां थिए पई। ऐं सो इन जे लाइ मुजीब खां माज़रत करियां थो, तव्हां कुझु लिखी न आहियां सघियो। ऐं बाक़ी हीअ जेका बाहि आहे अंदर जी बबड़ाहट पई करे, भड़के पई, ऐं हिते जेको आहे सो लिखूं था त वरी कलम जे हेठां बि जेको सो बाहि भरियो थी वञे, ऐं कलम चए थो त मूंखे बि लिख, उहो बाहि चयो हिते त मूंखे बि हिन सां गॾु सेड़े छॾ। सो मिड़ई ॿिन्ही पासे पाण खे बचायूं पिया, ऐं सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं। ऐं आऊं दिलि जे गहराइयुनि सां असांजे दोस्त मुजीब सिंधीअ खे मुबारकबाद पेश करियां थो त तव्हां हिन खां वॾे एज़ाज़ जा मुस्तहिक़ हुआ जेको असां करे कोन सघिया आहियूं, ऐं तव्हां हिन खां वधीक इज़त लहिणो असां वटि, असांजो हर साथी, पर शायदि असां अञा ओसि ताईं पहुची न सघिया आहियूं। ऐं जॾहिं बि असीं एसि ताईं पहुतासीं त असांजे हर साथीअ खे इनशा अल्लाह ताला हर साथीअ खे नंबर वाइज़ जेको आहे सो साॻई इज़त ॾिनी वेंदी, एतिराम ॾिनो वेंदो। ऐं असां सां जेका विया उन्हनि खे बि असां कॾहिं जेको आहे सो बेइज़त कोन कयो न कुझु, पर एतिरे क़दुरु ॾुख ज़रूरु थींदो आहे त असांजे शाख जो सेक्रेटरी केरु बि हुजे, पर हतमी फ़ैसिलो जेको आहे सो गफूर शाह ते छॾियलु आहे। ऐं इहो जीअं करे पोइ उन में भले 50,000 ख़र्च अचे, उहो असांखे करिणो आहे। ऐं गफूर शाह जे करे शाख सां गद्दारी करे त इहा गफूर शाह खे ख़ुदि खे क़बूल कोन्हे आई। ऐं दोस्तनि जूं महिरबानियूं।